ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सुबुह देरो पुराणे बस स्टॉप ते बुंभटपुर जो रहवासी बशीर सामटियो वल्द गाही खान सामटियो संगावती तकरार तां गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो आहे। अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं त सुबुह देरो शहर में पुराणे बस स्टॉप ते बशीर सामटियो वल्द गाही खान सामटियो खे संगावती तकरार तां गोलियूं हणी ज़ख़्मी कयो वियो आहे। ज़ख़्मी बशीर सामटियो साफ़िन खे ॿुधायो त मां कमकार सां सुबुह देरो शहर आयल हुयुसि। पुराणे बस स्टॉप ते मोहरम सामटियो संगावती तकरार तां गोलियूं हणी ज़ख़्मी कयो आहे। ज़ख़्मी खे शहरी नाई पुलिस सोबोदरो अस्पताल खणाया, जिते तिबी इमदाद ॾेई ज़ख़्मीअ खे वधीक इलाज लाइ गवट हॉस्पिटल मुंतकिल कयो वियो आहे। वधीक असां सां सोबोदेरो मां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन जो रिपोर्टर ज़हूर हुसैन ॼामड़ो। जी ज़हूर हुसैन ॼामड़ो, ॿुधाइजो कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल सोबोदरो पुराने बस स्टॉप ते बुंभड़पुर जो रहवासी बशीर सामटियो वल्द गाही खान सामटियो संगावती तकरार तां गोलियूं लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी बशीर सामटियो साफ़ हिन खे ॿुधायो त मां कमकार सां सोबोदरो शहर आयल हुयुसि। पुराणे बस स्टॉप ते मोहरम सामटियो संगावती तकरार तां गोलियूं हणी ज़ख़्मी कयो आहे। ज़ख़्मीअ खे शहरी ऐं पुलिस सोबोदरो अस्पताल खणाए आया, जिते तिबी इमदाद ॾेई ज़ख़्मीअ खे वधीक इलाज लाइ गंबड़ मुंतकिल कयो वियो। जी वॾी महिरबानी ज़हूर हुसैन ॼामड़ो अपडेट ॿुधाइण जी।